सूबाई तवानाई मनसूबाबंदी ऐं तरक्की वारो सैयद नासिर हुसैन शाह सिंध हुकूमत जो तर्जमान ऐं मेयर सखर बैरिस्टर अरसलान इस्लाम शेख ऐं चेयरमैन ज़िले काउंसिल सखर सैयद कुमेल हैदर शाह ऐं डीसी सखर MD राजा धारे जो कंदरा अलॻ ॻोठ पीर मोहम्मद जागीराणी में ॿोॾि मुतासिरनि में घरनि जी सनन ॾियण बाद ॻोठ तरघाठी पहुची विया, जिते लाॻापियल अमलदारनि खे ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त शुरूआती तौर ते 304 घरनि जी तामीर जो हदफ़ मुक़ररु कयो वियो आहे, जिन मां 275 घरनि खे पहिरीं क़िस्त मुंतक़िल कई वई आहे। सूबाई वज़ीर एनर्जी मनसूबाबंदी ऐं तरक्की सैयद नासिर हुसैन शाह सिंध हुकूमत जे तर्जमान ऐं मेयर सखर अरसलान इस्लाम शेख यूनियन काउंसिल वाह बुर्ड़ा ॻोठ पीर मोहम्मद जागीराणी में 100 ॿोॾि मुतासिरनि में चाबियूं ऐं मालिकी जा सर्टिफिकेट विरहाया। सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह ॻोठ पीर मोहम्मद जागीराणी ऐं पंहिंजे आबाई ॻोठ त्रिघाटी में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी ख़ासि हिदायतुनि ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सिंध हुकूमत सॼे सूबे में ॿोॾि मुतासिरनि लाइ पीपल्स हाउसिंग स्कीम शुरू करे छॾी आहे। ॿियनि सूबनि में बि लखे माण्हू मुतासिर थिया, पर ॿोॾि मुतासिरनि जे घरनि जी ॿीहर अदावत जो कमु रुॻो सिंध हुकूमत करे रही आहे। सिंध हुकूमत 21 लख घरनि जी तामीर जो कमु शुरू करे छॾियो आहे। 8 लख ख़ानदाननि जा बैंक अकाउंट खोलिया विया आहिनि, जिन में कुझु ख़ानदाननि खे हिकु क़िस्त, कुझु खे ॿी, टीं ऐं चौथीं क़िस्त ख़ानदाननि ॾांहुं मुंतक़िल कई वई आहे। सूबाई वज़ीर चयो त सिंध जो वॾो वज़ीर ऐं असां सभिनी जी कोशिश आहे त इन मनसूबे में शफ़ाफ़ियत खे यकीनी बणायो वञे त जीअं ॿोॾि मुतासिरनि खे छत मिली सघे। पीपल्स हाउसिंग प्रोजेक्ट जे मुकमल थियण सां सिंध जे 10 लख माण्हुनि खे फ़ाइदो थींदो। सखर में ॿोॾि मुतासिरनि लाइ घर ठाहे रहिया आहियूं, जॾहिं त आलमी बैंक ऐं ॿियनि इदारनि जे सहकार सां सिंध हुकूमत पारां फंडिंग पिणु कई पई वञे। सफ़ाई सुथराई जी सहूलियतुनि जी फ़राहमी लाइ बि रक़म अदा कई पई वञे। मुल्क हिन वक़्तु केतिरनि ई मुश्किलातुनि जो शिकार आहे। इंतिशार जी सियासत खे ख़तमु करणो पवंदो। मुख़्तलिफ़ सवालनि जा जवाब ॾींदे सूबाई वज़ीर चयो त बिजली महांगी हुजण करे अवाम बिजली जे बिलनि सबबि परेशान आहे। दवाऊं ऐं ॿियूं शयूं बि महांगियूं हुजण करे अवाम परेशान आहे। मुल्क में इम्कानी एमरजेंसी वारे सवाल ते सैयद नासिर हुसैन शाह चयो त अहिड़ी का बि सूरत हाल नाहे। एमरजेंसी वारियूं ॻाल्हियूं हलंदियूं रहंदियूं आहिनि। अदालतुनि जे फ़ैसिले जो एहतराम आहे। आसिफ अली ज़रदारी बि केतिराई भेरा जेल वियो। PP जी तारीख़ जेल सां भरियल आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची